बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, तव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल विलेज लाइफ विथ अज़ीम। उमेद आहे त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदा। ही ॾिसो सिंध जी सूंहं बकरियूं। तो हला नलको पानी पियन पे दुबे में पानी दे वाके दी सली तो नडड़े हो पानी पियाण जो तरीक़ो पंहिंजे हथ जी होदी ठाहे रहियो आहे त जीअं पानी हिन में जमा थी सघे त बकरियूं पानी पियनि। माशाअल्लाह, ये असांजा सिंध जा मारवाड़ा अहिड़ी निट हाणे गर्मीअ में उस में पंहिंजे रिज़्क़ सां गॾु झर झंग घुमंदा था रहनि। हीअ शयूं तव्हां ताईं रसाइण लाइ असांखे बि ॾाढी महिनत करणी थी पए। मजन टाक जो निकिरी आयो आहियां ये वीडियो करण लाइ, तव्हांखे ॾिसण लाइ। काफ़ी मेहनत कर रहा है नंढड़ो पानी पियाण लाइ। उञ अथई बकरियुनि खे, उञ अथई। सिंध जी सूंहं जंग नंढड़ा नंढड़ा ज़रड़ियूं किथां बकरियूं चारीन ॾींहं तते जो माला सां निकिरियो अचनि। घणी बकरी थींदी टोटल? पक्की ॻाल्हि कर। 45। नालो छा अथई? ज़ुएब। केरु पाण सां थियो? बिरामाणी। ही ज़ुएब बिरामाणी पुटु अली खान हुई। अली खान जो पुटु चयो 45 बकरियूं आहिनि जेको पाण चारियां पंहिंजे झंग में। माशाअल्लाह। नाज़रीन, कीअं लॻो तव्हांखे हीअ वीडियो कमेंट करे ॿुधाईंदा। चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब कंदा। तेसीं ताईं तव्हां खां इजाज़त वठंदासीं। नेक्स्ट वीडियो ताईं अल्लाह निगहबान।